मुबारक प्रेस क्लब जे सदर फ़कीर अब्दुल फ़ताह मस्तोईअ जे वालिद जे लाॾाणे ते संदसि सां खानपुर प्रेस क्लब जे सहाफ़िन इल्ताफ़ लाड़िक, सफ़ियुल्लाह सेठार, ज़ुबैर अबड़ो ऐं यासीन अबड़ो तॾे ते पहुची संदसि सां ॾुख जो इज़हार कंदे ताज़ियत कई। उन मौक़े ते PPMPA डॉक्टर सोहराब सरकी ऐं जमायत इस्लामीअ जे सूबाई अॻवान अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी ऐं ॿियनि पिणु सहाफ़ी फ़कीर अब्दुल फ़ताह मस्तोईअ सां उज़ुरख़्वाही कई आहे। उन मौक़े ते सिंधड़ी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त PP अवामी पार्टी आहे जंहिंखे ख़तमु करण लाइ हर दौर में साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि, पर PP क़यादत अवामी ताक़त सां थींदड़ साज़िशुनि खे नाकाम थींदे बणाईंदी रही आहे। हिन हिक सवाल जे जवाब में सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज दुरानीअ जे नेब हथां गिरफ़्तारीअ जी मज़म्मत कंदे चयो त PP क़यादत ऐं अॻवाननि ख़िलाफ़ नेब जूं कार्रवायूं PTI हुकूमत ऐं नेब जी ॻठ जोड़ जो नतीजो आहे। असां अहिड़ियुनि कार्रवायुनि खां डिॼण वारा नाहियूं, छाकाणि त असांजा हथ साफ़ आहिनि। असीं अवामी ख़िदमत ते यकीन रखूं था। हिन इंकशाफ़ कयो त ठुल वासियुनि कुझु माण्हुनि मुंहिंजे ख़िलाफ़ नेब खे कूड़ियूं दरख़्वास्तूं उमाणियूं जेके नेब हथां जांच करण दौरान कूड़ियूं साबित थियूं ऐं असां मथां टके जी करप्शन साबित नाहे थी। अल्लाह ताला असांखे सुरखरू कयो आहे ऐं असीं ख़ानदानी ज़मींदार आहियूं।